चंगे मठे के खबर पई मुंजी यूनियन जी ताकत भी सागी जाए थी। तू दे हाल वाल साफत पे करी या अन्या बार पे पढ़ाई केड़ा स्कूल छाजा बार साफत मां वध कई मिले तो स्कूल वञूं न। ॾिसी थो त मुआशिरे में केॾियूं बुरायूं वधी वयूं आहिनि, उन्हनि खे पिया था फोकस कयूं। इहा हिन क़ौम जी घटि ख़िदमत था कयूं छा जो वरी ॿार बि पढ़ायूं। पंहिंजे असुल मक़सद ऐं फ़र्ज़ खां मुंहुं न मोड़णु घुरिजे। क़ौम जी बहितरीन ख़िदमत क़ौम में इल्मु मुंतक़िल करणु आहे। थोरी गफ़लत ऐं लालच क़ौम लाइ हानिकार साबित थी सघे थी। थाने बुला खान में सिंध की तालीम की सूरत हाल बाबत बरख महक़क़ डॉक्टर नबी बख्श बलोच सदारत हेठि सेमिनार मुनक़द। जाम शोर जो अॻु वज़ीर नाज़िम मलिक असद सिकंदर ऐं मेरान टीवी जो सरवान ग़ुलाम नबी मोराई महिमान ख़ासि तौर शरीफ़ मुक़र्रिन चयो आहे त सिंध जे समूरे मसइलनि जो हल तालीम में आहे। समूरी सुञाण धीरूं तालीम जी तरक़ी लाइ किरदारु अदा कनि। मेरान टीवी जे सॾ ते सिंध में तालीमी हफ़्तो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहर में तालीमी सेमिनार रैलियूं ऐं ॿिया प्रोग्राम मुनक़द। सुञाण धुरियुनि तालीम जी तबाही जो ज़िम्मेवार हुकूमत आफ़िज़र शाही ऐं गोसलो उस्तादनि खे करार ॾेई छॾियो। सिलसिले में हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो जंहिंजी सदारत सिंधी ॿोली जे बरख महक़क़ डॉक्टर नबी बख्श बलोच कई। जॾहिं त जाम शोर जो अॻूणो वज़ीर नाज़िम मलिक असद सिकंदर ऐं मेरान टीवी जो सरवान ग़ुलाम नबी मोराई महिमान ख़ासि तौर शरीक थिया। आबाद फाउंडेशन जे सहकार सां थियल सेमिनार खे ख़िताब कंदे डॉक्टर नबी बख्श बलोच चयो त सिंध में तालीम जी बहितरी लाइ हुकूमत खे अहल उस्ताद मुक़ररु करे खेनि मुनासिब पघार ॾियणु घुरिजे। डॉक्टर नबी बख्श बलोच चयो त सिंध जे समूरनि मसइलनि जो हल तालीम में आहे। समूरियूं सुञाण धुरियूं तालीम जी तरक़ीअ लाइ किरदारु अदा कनि। मेरान टीवी तालीमी हफ़्तो मल्हाए तमामु वॾो कारनामो कयो आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच चयो त सिंध जे 6 मदरसनि जी सॼी सिंध में हाक आहे। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में बि उन्हनि खे अहमियत जी निगाह सां ॾिठो वञे थो। सेमिनार खे ख़िताब कंदे जामशोर जे अॻूणे ज़िले नाज़िम मलिक असद सिकंदर चयो त मेरान टीवी तरफ़ां सिंध जी तालीम जी बहितरी लाइ हफ़्तो मल्हाइणु वक़्ताइतो क़दम आहे जंहिंजी हू आजियां कनि था। मलिक असद सिकंदर चयो त उस्ताद तंज़ीमूं ऐं सिंध जूं सुञाण धुरियूं कापी कल्चर जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा कनि त सूरत हाल घणी बहितर थी सघे थी। मेरान टीवी जे सरवान ग़ुलाम नबी मोराई चयो त सिंध जी तालीम खे तरक़ी बख़्शाइण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं सिंध जा माण्हू पढ़ियल लिखियल हूंदा त केरु संदो न खाई न सघंदो। सिंध खे हिन वक़्तु तालीम याफ़्ता सिंध बणाइण जी ज़रूरत आहे। मेरान टीवी जे सरवान चयो त केतिरनि ई हंधनि ते उस्तादनि जी पघार घटि हुजण करे उहे ॿारनि जी तालीम ते बहितर अंदाज़ सां तवजह नथा ॾियनि, तंहिं करे उस्तादनि जूं पघारूं वधायूं वञनि। सेमिनार में गुल मोहम्मद उमरानी ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते सिंध में पुठिते पल तालीमी सूरत हाल बाबति ख़ाका पिणु पेश कया विया जॾहिं स्कूली ॿारनि गीतनि ते रक़्स करे भरपूर दाद हासिलु कयो। सेमिनार में मेरान टीवी जे डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो, ईजीओ तालीम अलाह बचायो ख़ासकली काबू ख़ान ब्रह्मानी, परवेज़ मेमुण ऐं ॿियनि शिरकत कई ऐं अहिड़ी रीति ही रंगारंग तक़रीब पंहिंजी पुॼाणी ते पहुती।